नाज़रीन ज़िले शिकारपुर में ब्रेकिंग न्यूज़ आहे जगह असां शेयर कयूं पिया। नापरकोट भरिसां सुजरा लाड़े वटि पुलिस ऐं मोबाइल अॾो वारनि विच में मुक़ाबिलो थियो आहे, जंहिं दौरान ॿिन्हिनि धुरनि विच में सख़्तु फायरिंग जी ॾे वठि थी। पुलिस मूजिबि मुक़ाबले में 3 मोबाइल अॾो वारी मारण जी दावा कई वई आहे, जॾहिं त हिकु पुलिस एहलकार बरकत मंगणे जो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस जो चवणु आहे त अॾोवारी इलाइक़े में फुर जे इरादे सां बीठल हुआ त ॻुझे इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त जवाबदारनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं ते पुलिस पारां जवाबी कार्रवाई कई वई। पुलिस मूजिबि मुक़ाबले खां पोइ सॼे इलाइक़े में नाकाबंदी करे सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकार खे इलाज लाइ खानपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन्हां मारिजी वियलनि जा लाश खानपुर इस्पताल आंदा विया। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल मोबाइल अॾो वारनि जी सुञाणप ऐं वधीक क़ानूनी कार्रवाई जो अमल जारी आहे, जॾहिं त वाक़े बाबति वधीक जांच पूर्ण कई पई वञे। SSP शिकारपुर मोहम्मद कलीम मलिक वॾी नफ़री साण करे वाक़े वारे हंधि पहुतल आहे।